सकरंद मां वटि ख़बर पहुंचाईंदासीं। ज़ीशान सुमरो जी रिपोर्ट मूजिब सकरंद शहर में अतरादू कयल हद दखण ख़िलाफ़ गुज़िरियल 4 महीननि खां जस्कम पारां शहर ते आख़िर पंहिंजो जे सरे हेठि मुसलसल जदोजहद जारी आहे। उन सिलसिले में जस्कम जे जेमेस्टर मसूद शाह, कुर्बान अली बंब, खैर मोहम्मद लाखो, बरकत जलबानी जी अॻवानीअ में एहतजाज करे टाउन कमेटी सकरंद जे मेन गेट वारो एहतजाज कंदे गैर क़ानूनी हदकरनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि जो जस्कम पारां मुसलसल जदोजहद दौरान एहतजाज कयूं पिया, पर टाउन कमेटी इंतज़ामिया कुझु करण लाइ तयारु नाहे। हिननि चयो जेसीं ताईं हद दख़लियूं ख़तमु न थींदियूं तेसि ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। इंशाअल्लाह जल्द असां हिकु दफ़ो ॿीहर वरी जेको आहे सो हिन टाउन कमेटी इंतज़ामिया ख़िलाफ़ कोर्ट सां ॿीहर रुजू कंदासीं। करप्ट ऑफिसर कीअं कमु कंदा, पर इहा हिननि खे भुल असांजो एहतजाज एसि ताईं जारी रहंदो जेसि ताईं शहर जो आख़िरी मसइलो हल न कयो वेंदो। त आख़िर पंहिंजो उन लाइ असां ही पंहिंजी जिदोजहद जारी सारे रहंदासीं जेसीं ताईं हिन शहर जो मुस्तक़बिल